नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी उडेरोलाल विलेज में सियासी समाजी सुञाण दुरनि सरकारी ऐं खांगी स्कूलनि जे उस्तादनि शागिर्दनि पारां शहर अंदर इल्म दोस्त तालीम खपे ताला न खपनि रैली एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो। तइलीमी इदारा बार बार बंद करण खिलाफ मटियारी उडेरोलाल जा नौजवान ऐं शागिर्द रोडनि ते निकिरी आया। तालीम खपे ताला न खपनि हिन क़ौम जे मुस्तक़बिल ते दाड़ा न खपनि जा ज़ोरदार नारा हया। मटियारी प्रेस क्लब आडो मटियारी जे नौजवान अरीज़ गुल डेतो सिकंदर अली टगड़ यावर जाफरी मुज़फ़र लड़को ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो। नौजवान जो चवणु हो त सिंध हुकूमत पारां कोरोना वबा जो बहानो करे सिंध जा तइलीमी इदारा बंद करण सुठो फ़ैसिलो न कयो आहे। तइलीमी इदारा बंद थियण सां जहालत खे हथी मिली रही आहे। जहालत जी वबा असांजी ईंदड़ नसलुनि खे तबाह करे छॾींदी। असां सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त फौरी तौर पंहिंजो तइलीमी इदारा बंद करण वारो फ़ैसिलो वापसि वठे, न त हाणे असां शहरनि जी चौकनि चौराहनि ते तइलीम हासिल करण लाइ क्लासिस वठंदासीं ऐं वालिदैन पंहिंजे मासूम ॿारनि सां गॾु रैली में शिरकत कई। मासूम ॿारनि वालिदैन उस्तादनि सभिनीनि जो हिकु ई मक़सद तइलीम खपे ताला न खपनि। एतिजाई कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु ॾींहुं अॻु सिंध सरकार पारां निकितल नोटिस सिंध जे मुस्तक़बिल शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे। अॻवाननि चयो त सियाणनि जो चवणु आहे त जंहिं क़ौम खे बर्बाद कयो वञे त उन क़ौम जी तालीम तबाह कजे। सिंध हुकूमत उन फार्मूले ते अमल करे रही आहे। हिननि चयो त होटलुनि बाज़ारुनि शादी हालनि ऐं जलसनि जुलूसनि में हज़ारनि खां मथे माण्हू शिरकत कनि था। उते सिंध सरकार खे कोरोना नज़र नथी अचे ऐं सिंध जे मुस्तक़बिलनि सां नाइंसाफ़ी बंदि कयो जा नारा हया विया। अॻवाननि चयो त सिंध हुकूमत पंहिंजे फ़ैसिले खे बदिलाए अगरि स्कूल न खुलिया त असां हाणे एतिजाई मुज़ाहिरा बि वधाईंदासीं ऐं स्कूल बि खोलाईंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।